अस्सलामुअलैकुम नाज़रीन, एसएस न्यूज़ सां गॾु आऊं आहियां आयशा सजाद। नाज़रीन, सभ खां पहिरीं हिन वक़्त जी हेडलाइंस ते नज़र विझंदासीं। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त 16 डिसंबर सॼे पाकिस्तान जी दहशतगर्दी ख़िलाफ़ मुतहिद थियण जो ॾींहुं आहे। शहबाज शरीफ़ पंहिंजे ट्वीट में लिखियो त सालनि खां पोइ बि इहो ग़म आहे जेको विसारियो नाहे। अॼु आर्मी पब्लिक स्कूल जे शहीदनि खे ख़राज अक़ीदत पेश करण ऐं उन्हनि जे ख़ानदाननि सां ॾुख में बराबर जा शरीक आहिनि। सिंध हाई कोर्ट में गुम थियल माण्हुनि जी बाज़ियाबी बाबति केसनि में अहम अॻु भराई थी आहे। अदालती हुकुम ते पुलिस नींगरी समेत 4 गुम थियल माण्हुनि खे ॻोल्हे वरितो आहे। आर्मी पब्लिक स्कूल पिशावर साने खे 8 साल गुज़री विया। 16 डिसंबर 2014 ते मुल्की तारीख़ जो हिकु अलमनाक वाक़ियो पेश आयो। दहशतगर्द हमले में 122 मासूम शागिर्दनि समेत 147 ॼणा शहीद थिया। पिशावर साने ख़िलाफ़ सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में रैलियूं कढियूं वयूं। सखर में मोटरवे करप्शन स्कैंडल में गिरफ़्तार 6 जवाबदारनि खे 4 ॾींहनि जी जिस्मानी रिमांड ते एंटी करप्शन पुलिस हवाले कयो वियो आहे। मोटरवे करप्शन स्कैंडल में नेब, FIA ऐं ॿियनि इदारनि पारां जांच जारी आहे। बुकेरा शरीफ में रिक्शा ऐं मोटरसाइकिल में ज़ोरदार टक्कर जे नतीजे में बुकेरा शरीफ भील पाड़े जो रहवासी 40 साला कृष्ण भील थॾे ते फ़ौत। नाज़रीन, ही हुयूं हिन वक़्त ताईं जूं हेडलाइंस। वधीक तफ़सीली ख़बरूं असांजे YouTube चैनल ते ॾिसंदा। असांजे YouTube चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।